नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के रावलपिंडी में खबर ॾींदा पाकिस्तान ॾखण अफ्रीका के खिलाफ ॿिए टेस्ट मैच में टॉस खटे बैटिंग जो फैसलो कयो है। पाकिस्तान ऐं ॾखण अफ्रीका विच में अॼु ॿियों टेस्ट मैच खेॾियो पियो वञे, जंहिंमें पाकिस्तान पहिरें विकेट 21 रन्सुनि ते किरी पई ऐं इमरान भट्ट 15 रन्स ठाहे आउट थी वियो। इमरान भट्ट खां पोइ ईंदड़ ॿियो रांदीगर अज़हर अली बिना के रन्स ठाहिण जे पवेलियन मोटी वियो, जंहिंखां पोइ आबिद अली बि सिर्फ़ 6 रन्स ठाहे आउट थी वियो ऐं 22 रन्सुनि ते पाकिस्तान के 3 विकेटुनि जो नुक़सान बर्दाश्त करणो पियो, जंहिंखां पोइ कप्तान बाबर आज़म ऐं फवाद आलम ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कंदे मोहताज अंदाज़ में स्कोर खे अॻियां वधायो ऐं मानी जे वक़फ़े ताईं हू 63 रन्सूं ठाहिण ते कामयाब थी विया हुआ। कप्तान बाबर आज़म चयो आहे त कराची में टेस्ट वारी टीम खे ई बरक़रार रखियो आहे। इहा टेस्ट बि खटे सीरीज़ 2-0 सां पंहिंजे नाले करण चाहियूं था। ॿिए तरफ़ महिमान टीम लोंगिनेगेडी जी जगह ऑलराउंडर वियान मिल्टर खे टीम में शामिल कयो आहे। वाज़े रहे त कराची में थींदड़ टेस्ट में पाकिस्तान ॾखण अफ्रीका के शिकस्त ॾिनी हुई, जंहिं सबब पाकिस्तान के सीरीज में बरतरी हासिल है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।